आगाह कयूं पीपी अगवान फरियाल टालपुर चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अवामी हक़नि जमहूरियत ऐं अदलिया जी बहालीअ वारी अणथक जिदोजहद बेमिसाल ऐं लाज़वाल आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जे ॾिहाड़े ते खेसि भेटा पेश कंदे फरियाल टालपुर चयो त अॼु जो ॾींहुं वाइदो करण जो ॾींहुं आहे त मोहतरमा जे ॾसियल वाट ते हलंदासीं। हुन चयो त औरतुनि ऐं पुठिते पियल तबिके जे तरक़ीअ में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो अहम किरदारु आहे। संदसि चवणु हो त अॼु वाइदो कयूं था त जमहूरियत ऐं पार्लियामेंट खे मज़बूत बणाईंदासीं, अवाम जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइबो ऐं पाकिस्तान जे सरबुलंदीअ लाइ भरपूर किरदारु अदा कंदासीं। चीनासीनवा खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। पीपी अगवान फरियाल टालपुर चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अवामी हक़नि जमहूरियत ऐं अदलिया जी बहालीअ वारी अणथक जिदोजहद बेमिसाल ऐं लाज़वाल आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जे ॾिहाड़े ते खेसि भेटा पेश कंदे फरियाल टालपुर चयो त अॼु जो ॾींहुं वाइदो करण जो ॾींहुं आहे त मोहतरमा जे ॾसियल वाट ते हलंदासीं।